बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे अल्लाह ताला खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा आबाद हूंदा। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो वताए फ़क़ीर जो आहे। बिल्कुलु फ़नी वीडियो आहे असांजो। ढॻीअ लाइ नोड़ी थो वटियां। हिकिड़े ॾींहुं वतायो सर पटे आयो, उन्हीअ खे सटे कुटे रसो वटण वेठो। हिन जे ढॻीअ जो रसो बिना खुसी वियो हो, सो घर ॿाहिरां वेठे उहो कमु कयाईं। उतां जेको थे मटियो, तंहिं ते पुछियसि फ़क़ीर कहिड़े किरत वेठो करीं? चयाईं ढॻीअ कारण रसो पियो वटियां। जॾहिं हर हिक खे जवाबु ॾींदे कक थियो त वेठे वठी कुकरिया करणु लॻो। चए ॻोठ जा माण्हू जल्द अची मिड़ो, न त इझो थी क़यामत अचे। माण्हू डोड़ींदा आया। फ़क़ीर छा थियो आहे? छाजो खणी हुल मचायो अथई? चयाईं अव्हां मरणीअ खां थो पुछां त हींअर ॾींहुं आहे या राति? सभिनी चयो ॾींहुं। पोइ चयाईं ॾींहं में उंधिरो या ऊंदहि त कोन्हे? मरणी चयो न। तॾहिं चयाईं जेको लंघे थो सो वर वर ॾेई पियो पुछे वताया छा वेठो करीं? हाणे सभु ॿुधी बि छॾियो ऐं ॾिसी बि वठो त मां ॻूंअ लाइ रसो थो वटियां।